कंदकोट भरिसां हलंदड़ सुंदराणी सावंत खूनी तकरार में कंदकोट लक्षालू वारे इलाइक़े में मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जी कार ते फायरिंग में मौजूद शख्सियत डॉक्टर तारिक सावंत जो भाउ प्रोफेसर अजमल सावंत थॾे ते क़त्ल थी वियो। हथियारबंद फायरिंग कंदे वाक़े वारे हंध खां फरार थी विया। इलाइक़े वासियुनि जी इतलाह ते जी पुलिस वाक़े वारे हंध पहुची इलाइक़े वासियुनि जी मदद सां नौजवान जी लाश खे ज़रूरी कार्रवाई लाइ कंदकोट सिविल अस्पताल मुंतक़िल कयो। वाक़े सवे इलाइक़े में ख़ौफ़ ऐं ॾका पखिड़िजी वियो। वाक़े खां पोइ जड़ींदड़ दुरियूं मोर्चा बंदि थी वियूं। आख़िर में यादि रहे त दुरुनि में मुबैना कार ऐं तकरार तां हिकु औरत समेत 5 माण्हू क़त्ल थी चुका आहिनि। वाक़े जे इतलाह ते मक़तूल जा वारिस दोस्त अज़ीज़ शहरी ऐं इलाइक़े वासी सभनि जी तइदाद में कंदकोट सिविल अस्पताल पहुता। नौजवान जे लाश ते हंजू हारींदा रहिया। ॿिए तरफ़ नौजवान जे क़त्ल में मुलविस जाबदारनि नौजवान खे क़त्ल करण जी ख़ुशी में फायरिंग जी मुबैना वीडियो सोशल मीडिया ते वायरल करे छॾी। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ कंदकोट। हाँ